हुकुम कर राजा, हाणे हुकुम कर, मूंखे छा करणो आहे? सादिक हलूं था सभ खां पहिरियां हाणे जेके कयल कब्ज़ा शहबाज़ खान ग़रीबनि जा सभ खां पहिरियां असांखे उहे छॾाइणा आहिनि ऐं सॼे ॻोठ मां शहबाज़ खान जो ख़ौफ़ ख़तमु करणो आहे। ॿुधाइणो आहे शहबाज़ खान खे त हिन जुई में हाणे राजा अची वियो आहे। अच मूंसां। तो हिकिड़े जे लाइ न सबक, हीउ अॼु उन्हनि सभिनी शैताननि जे लाइ सबक आहे जेके मुल्क विड़ाए नास था कनि। अॼु उन्हनि जो आख़िरी अंजाम इहो ई थो थिए। अच्छा छा तो शहबाज़ खान खे ईअं सम्झो था त मुंहिंजे माण्हुनि ते तूं हमला कई तूं ईअं मूंखां बची वेंदे? चवां थो अॼु वॾेरा अॼु तुंहिंजो अंजाम पूरो आहे। अॼु तूं मुंहिंजे हथों मरंदे। अरे वाॾे ॾिसो। अस्सलाम वालेकुम राजा। वालेकुम अस्सलाम। हाल कहिड़ा? रब ॾिना ॾे हाल हाल। काफ़ी टाइम थियो आहे पियो त इंतज़ारु कयां सादिक जो। सादिक वियो काॾे? राजा सादिक तुंहिंजे भाइरनि जी ॻोल्हा में आहे। छा ॿुधी ॿी हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आवां तो लाइ। वरी कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? ख़ुशख़बरी इहा आहे जंहिं मुल्क जो ढांढाल कयो आहे उहो फयूं फूकणी अचे जो इन खे कमु ख़तमु करणो आहे। त पोइ हर कमकार छॾे सभ खां पहिरियां हिन फयूं शैतान जो बिलो करणो आहे। पोइ अच त पोइ हलूं। घणियूं हिन शैतानगिरियूं कयूं, घणा मुल्क विड़ायई। अच सभ खां पहिरियां हिन जो तम छा चवां ते त फयूं फूकणी आहे। फूक बि ज़रूर पर फाटंदी कोन। शायदि तो इहो विसारे छॾियो त फूकणी त नंढो ॿार बि फाड़ींदो आहे। मरण लाइ तयार थी वञ रे। अरे जेकॾहिं अॼु तोखे माफ़ कयां रब ॾिना तूं कमा सहण मुसीबत भली जफ़ा कर वफ़ा कंदासीं। मच्छर लाइ काॾे हो सम्झ में ॻाल्हि थी। 3-4 ॾींहं गुज़री विया आहिनि मच्छर ते एतिरो परते मरां थो ई न आहे दोस्त मुंहिंजो। हाणे काॾे हलणो आहे? सादिक पहिरियों कमु पंहिंजो पूरो कयो। हाणे हली था शहबाज़ खान जो बिलो कयूं ऐं मुंहिंजा भाइर बि मुंहिंजे इंतज़ार में हूंदा। हल त हली ॻोठ में ॿारियूं पायूं। हल राजा मां त तुंहिंजो पंहिंजो आहे। जॾहिं पंहिंजनि में गद्दार ऐं मुनाफ़िक निकिरंदा आहिनि त मैदाननि में बीठल शींहं बि गिदड़नि सां मारिजी ईंदा आहिनि। तूं रे माफ़ी जे लाइक़ ई नहीं। तूं गद्दार ई गद्दार। माफ़ कर हे चक्कर पर कलमो मां थो चवां शहबाज़ खान जे रब ॾिना तूं चली चल चल।